नाज़रीन, भान सईदाबाद में पब्लिक लाइब्रेरी बुनियादी सहूलतुनि खां महरूम है। इन हवाले सां शागिर्दनि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसो। स्टूडेंट एक्शन कमेटी जी सॾ ते असां लाइब्रेरी जे बहाली जे लाइ भान सईदाबाद में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो अबाणो शहर आहे। हिते लाइब्रेरी आहे पर उते किताबनि जी जेका खोट आहे, किताब आहिनि ई कोन। पर अफ़सोस आहे ही एक्शन कमेटी जा जेके शागिर्द आहिनि, यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि, कॉलेजनि जा शागिर्द आहिनि, ही जो लाइब्रेरी में जॾहिं उते वञनि था उन्हनि खे जेका सहूलत वारा जेके किताब आहिनि, उन्हनि खे ज़रूरत जा जेके किताब आहिनि उहे नथा मिलनि। अफ़सोस आहे। तंहिं करे असां सहाफ़ी बिरादरी, शागिर्द तंज़ीम जेके आहिनि, उहे शागिर्द जेके आहिनि, स्टूडेंट, उहे अॼु बुख हड़ताल पिया कयूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां अपील था कयूं, ख़ुदारा ही तव्हांजे ॻोठ जो लाइब्रेरी आहे। असांजी वॾे वज़ीर जो जेको ॻोठ हितां खां 1.5 किलोमीटर परे आहे। ख़ुदारा पंहिंजे ॻोठ जे शहर जे जेको लाइब्रेरी जे बहाल करे हितां जे शागिर्दनि जे जेका मसइला हल कया वञनि, न त असां ही असांजो हलामती बुख हड़ताल जेका मरण घड़ी ताईं बुख हड़ताल असां शुरू कंदासीं। भान सईदाबाद स्टूडेंट एक्शन कमेटी जे तरफ़ां हे जेको अॼु पुरअमन हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन ॻाल्हि आहे त हीअ जेका असांजी ईंदड़ पीढ़ी आहे, नौजवान नस्ल आहे, उहा इल्म जी रोशनी सां आशना थी सघे। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हे जेका असांखे लाइब्रेरी ॾिनी वई आहे उहा इंतिहाई अनफेसिलेटेड आहे। उन में सहूलियतुनि जी इंतिहाई खोट आहे। मेन जेके बेसिकली शयूं आहिनि त फर्नीचर ठुक कोन्हे को, फर्नीचर अणपूरो आहे। पखा जेके थोरा घणा लॻल आहिनि त लाइट जी इंतिहाई खोट आहे, ऐं लाइट जी खोट जे करे लाइब्रेरी जे अंदरि इंतिहाई गर्मी जो माहौल पैदा थो थी वञे। इन करे असां सोलर सिस्टम लाइ अपील कयूं था वज़ीर आला सिंध साहब खे, जेके फैसिलिटियूं आहिनि सभिनी जे लाइ असां अपील कयूं था। एहतिजाजी कैंप आहे स्टूडेंट एक्शन कमेटी तरफ़ां क़ाइमु कई आहे। असां मजबूर थी करे इहो स्टेप जेको आहे खयों आहे। असांखे को बि शौक़ु कोन हो। अॼु असांजे हथनि में जेको आहे सो किताब ऐं कलम खणण जी ज़रूरत हुई, पर बदकिस्मती सां अॼु उहे असां कलम ऐं किताब जेको आहे सो खणण जे बजाय अॼु असां हिते कैंपुनि ते वेठा आहियूं, एहतिजाजी कैंपुनि ते वेठा आहियूं। सो बि वॾे वज़ीर जे तक में जेको चीफ मिनिस्टर आहे असांजे पूरे सॼे सिंध जो, उन जे तक में वेठा आहियूं। शागिर्द नौजवान मुस्तक़बिल जा मेमार आहियूं। अॼु असां दरपदर आहियूं। असांजी जेका घुर आहे उहा उन में असां खज़ीर जेका लाइब्रेरी आहे, पब्लिक लाइब्रेरी 3 सालनि खां वठी जेका बंदि पियल आहे, सभिनी शागिर्दनि असां जदोजहद करे खोलराई त आहे। उन में सहूलियतूं मुयसरु करण लाइ असांजे DC जामशोर फरीदुद्दीन मुस्तफ़ा साहबु वाइदो कयो, नोटिस वरितो हुई वॾे वज़ीर चवण ते मां तव्हांजी पब्लिक लाइब्रेरी जेको आहे सो बहाल कंदुसि ऐं फ़ाल कंदुसि। चीन में दाख़िलाऊं हलनि थियूं, असां पढ़ी नथा सघूं, तयारी नथा करे सघूं। पब्लिक लाइब्रेरी जेको आहे सो फ़ाल कई वञे। फौरी बुनियाद ते जेको आहे असांजी जेके बुनियादी मसइला आहिनि, जंहिंमें किताब थिया, फर्नीचर थियो, सोलर सिस्टम थियो, एसियूं थियूं ऐं बुक्स थिया, उहे सभु फ़राहम कयूं वञनि। न त ॿी सूरत में असां जेको आहे सो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे जेको आहे सो वाहुड़ CM हाउस आहे, उनजे अॻियां धरणो हणंदासीं। असां पंहिंजे पाण खां जेको आहे सो पंहिंजे पाण खे साड़ींदासीं। असां वटि हाणे ॿियो को चारो ई न आहे। असां कलम ऐं किताब जे करे तव्हां असां खसराईंदो त असां वटि छा बचंदो। DC जेको असांजा वाइदा कया, असांखे दिलासा ॾिनई, अॼु ॾींहं ताईं DC असांखे उहो वाइदो वफ़ा बल्कि उहो विसारे छॾनि। इहो बि विसारे छॾियो अथसि त भान सईदाबाद में हिकिड़ी पब्लिक लाइब्रेरी आहे। असां DC खे असां यादि था ॾियारियूं, DC साहिबु किथे हो, किथे हो? तव्हांजा वाइदा काॾे विया? तव्हांजा कूड़ा दिलासा काॾे विया? छो ईअं असां जे तव्हां मुस्तक़बिल सां खेॾो था? मुसलसिल साल ॾेढ खां वठी लाइब्रेरी मसइले जे लाइ एहतिजाज कंदा अचूं पिया। अफ़सोस सां चवणो थो पए, लाइब्रेरी जो मसइलो CM जे तक जा थी करे असां हिते रोडनि ते एहतिजाज पिया कयूं। सिंध जो नौजवान शहूर रोडनि ते वेठो आहे, एहतिजाज पियो करे। बुक्स जे लाइ, लाइब्रेरी जे मसइले लाइ ॿुधण जहिड़ो मक़ाम आहे CM जे तक। ऐं हितां जो MNA बि सिकंदर राहपुरो बि हिन शहर सां तालुक़ु रखे थो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त असां मुसलसिल एहतिजाज कंदा अचूं पिया, पर को बि तदारक न थियो। DC जा ख़ाली वाइदा ई रहिजी विया, उन को बि अमल न कयो। टाइम कमेटी में असां हज़ारे चकर काटिया, DC वटि चकर काटियासीं, पर को बि तदारक नथो थी वञे। ख़ुदारा असांखे किताब ॾियो, लाइब्रेरी खे बहाल कयो।